वॾे वॾे तालुको आहे जिते केतिरा ई बजट ऐं 20 बेटनि जी हॉस्पिटल आहे जेके शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जे दौर खां US जी ताउन सां ई तइमीर थियो। अचो त जेके मरीज़ आया आहिनि या हितां शहरी सियासी समाजी आहिनि उनखे ॻाल्हि ॿोल कयूं त इस्पताल जेके आवाम जे लाइ हिते शाम जो 2 बजे खां पोइ दवा मिलण जो नालो ई कोन्हे। चवनि था त पर्ची लिखी चवंदा वञो या शाम जो छो था अचो। अचो त ॻाल्हि ॿोल कयूं हुन सां। अॼु उहो अस्पताल आहे, हे मौसम ॿार आहे, दवाऊं मलम पटी कनि था, दवाऊं लिखी था ॾियनि, स्टोर थो वठो। ग़रीब माण्हूअ खे मानी खाइण जी ताक़त न आहे। हेॾा पलंग पिया आहिनि। उन वारे नओं वाक़ियो थियो आहे, सॼे शहर खे मीडिया खे टोटली ख़बर आहे माईअ ॿार ॼम कयो आहे। असां उन करे जजनि खे अपील था कयूं, हाई कोर्ट जे जज खे, कीअं शहरनि में लाइक़ निकिरी पियो आहे, शिकापुर में आयो आहे, महिरबानी करे अपील था कयूं उहो सरकारी अस्पताल में दौरा कनि ऐं मुलाज़िम राति जो ड्यूटी नथा कनि। ऐं हिते अस्पताल में हे भाऊ मंडो लॻो पियो आहे, दवाऊं नथियूं मिलनि, ग़रीब माण्हू ॿाएताल में लॻो पियो आहे। असां स्टोर ते लिखी था ॾियनि त असांखे टिकियूं कई ॾियनि था, असर ई कोन थी कनि। सभु असां जॾा माण्हू बंदि करे सघूं कोन, मजबूर आहियूं ॾाढो। हुंदे पैसो था वञे स्टोर तां दवा वठो, असांखे पैसो बि कोन, ग़रीब माण्हू बस करे लिखता था वञूं असां भला ॿियो छा कयूं। बाबा हिन में सौ सिधो सियासी मुदाख़लत बि आहे। ॿियो जेको अस्पताल में जेको बि कुर्सी ते अची वेहे थो, पंहिंजो हिनखे रेस्ट हाउस सम्झी करे हिन में सॼो सिस्टम आहे ॼणो हिकिड़ो ग़रीबनि लाइ को बि जॻह न आहे। और हाणे बि असीं तव्हांजो ख़बर पियो अथव हिते एतिजाज तो हिते सभु डॉक्टर ॿाहिरि वेठा पार्क ते उस जो मज़ो पिया वठनि, हिते मरीज़ ॿिया सभु परेशान लॻा पिया आहिनि। बक़ाया दुकानदारी या खपाइनि। असल में हिन सरकारी अस्पताल आहे, हिन जी बजट हूंदी या करप्शन जे वर चढ़ी वई आहे। असांजो ही मुल्क ख़ासि करे सिंध जाते किथे इदारा तबाह आहिनि। जेके बि सिंध जे अंदरि सरकारी अस्पतालूं आहिनि उनजी बजट त आहे, उहा हड़प कई थी वञे। जेका दवाऊं बि मिलनि थियूं उहे बि जेको हड़प कई थी वञनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां जज खे अपील कयूं था हाई कोर्ट जेके उहो अची हिते जांच करे। उन ॾींहुं जेको ताज़ो वाक़ियो बि थियो आहे त औरत खे धिका ॾेई ॿाहिरि कढियो वियो आहे, उन जेको आहे पार्क में जेको आहे डिलीवरी कई आहे। त असांजी अपील आहे त माना हुकुमराननि खे बि शर्म अचणु खपे। DC बि इन वाक़े जी जांच करे, इंक्वायरी करे, जेको इन में मुलविस हुजे उनजे ख़िलाफ़ कार्रवाई करे। ताज़ो ई वाक़ो जेको थियो आहे, जेको 3-4 ॾींहं अॻु में जेका वेम जी डिलीवरी जो केस ज़ाहिर थियो आहे, उन खां पोइ हर इंसानी उन फ़िक्र में हिकिड़ो अफ़सोसनाक हिकिड़ी लहर छायल आहे त बाबा हिकिड़ो अस्पताल सरकारी जे हूंदे हिकु औरत आहे जेका पार्कनि में वेठी डिलीवरी पे करे उनखे ॿाहिरि कढी फिटी कयो अथऊं। असां उन ॾींहं खां ई हिकिड़ो महसूसु कयूं पिया का माना सरकारी मशीनरी का सरकारी जेके वॾा वॾा नाला आहिनि, DC आहे या फ़र्ज़ु कयो चेयरमैन आहे ज़िले काउंसिल जो, उन्हनि खे एक्शन वठणु खपे या इंक्वायरी कराइणु खपे या अचणु खपे उन्हनि खां। जेकॾहिं गंदगी ऐं नालियूं सफ़ा करण लाइ बाज़ार में रोडनि ते निकिरनि पिया, पर सरकारी जेके असांजा इदारा आहिनि उन्हनि जेको हाल ई कोन्हे। तव्हां हिते ॾिसो था इहे अस्पताल नंबर हिकिड़ो खंडर लॻे पियो। तव्हांखे इहे सम्झो कबाड़ खानो हुजे, गाॾियूं एम्बुलेंस कबाड़ खाने में मुश्तमिल आहिनि, तव्हांखे का सफ़ाई नज़र न ईंदी। हींअर मां ताज़ो हिकिड़ो पेशेंट वठी आयो आहे जंहिंजे लाइ का सुई कोन। हींअर लखनि जो 10 लख 20 लखनि जा इहे बजटूं ख़बर ई न आहे अलाए किथे इस्तेमालु था थियनि, कंहिं बंगलनि ते ख़र्च था थियनि, ख़बर न आहे की किथे इहे पैलेस वॾा ठहनि पिया। मक़सदु का रिलीफ कंहिंखे न आहे। हॉस्पिटल में जेको आहे ॾिसो न, हिन में जेको आहे उहा शइ आहे त बिल्डिंग त वॾी आहे तमामु, ऐं माण्हू मुलाज़िम बि काफ़ी आहिनि। लखु लखु 1.5 लख पघार आहे जेको आहे हिकु डॉक्टर जी। उहो बि जेको आहे लाभ हिन में कोई कुझु बि माण्हू हासिलु नथो करे सघे ऐं उहो लाभ मिले कोन थो। साॻी जेको आहे सो तव्हां ब्लड प्रेशर जी टिकी वठो उहा ई आहे, मथे सूर जी उहा ई आहे, पेट जे सूर जी उहा ई आहे। माना ॿी काई शइ हितां काई बि शइ कोन थी मिले। जे हणायो ड्रिप त चवनि था ॿाहिरों बाबा उहो वठी अचो, जेको आहे सो उहा तव्हांजी जेको आहे सिंध जेको आहे हिते कोन्हे असां वटि। हाणे उन ॾींहुं जेको इहो वाक़ियो थियो आहे इहो तमामु हिकिड़ो ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे। जेको आहे हॉस्पिटल में जॾहिं हर शइ आहे, हिन जी अरबे रुपया बजट आहे, करोड़नि अरबनि रुपयनि मां इहा ठही आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ठहिराई इहा हॉस्पिटल ऐं इन जे लाइ ठहिराई त आवाम जी ख़िदमत थिए। ग़रीब ऐं मज़दूर जेके आहिनि वीचारा उहे जेको आहे हिन मां लाभ फिराए, पर हिते उहा शइ मिली कोन थी। जेको आहे उन में ताज़ो वाक़ियो थियो आहे। जेको डॉक्टरियाणियूं आहिनि हिते 2-3 डॉक्टरियाणियूं आहिनि, उन्हनि जी 1.5 लख पघार आहे।
पर हिते छड़ो उहे सॼो ॾींहुं अचनि थियूं वेठियूं आहिनि पंहिंजे लेखे छड़ो मेकअप थियूं कनि इहे थियूं कनि माना माण्हूअ खे कोई बि रिलीफ कोन थो मिले एहसासु कोन्हे उहो ॿार अचे उन माईअ यम कयो आहे उन माईअ जेको आहे हिते आहुज़ारी कयूं आहिनि रड़ियूं कयूं आहिनि पर मूंखे अलाए छो इहा ख़बर नथी पए त इदारा अलाए छो ख़ामोश आहिनि इदारनि खे छा थियो आहे ख़बर ई नथी पए कोई बि उनजो कंहिं बि जेको आहे सो DC न आयो आहे हेसि ताईं कमिश्नर न आयो आहे असांजो अस्पताल त ठहियो तालका अस्पताल त आहे हुन में सहूलियतूं सभु गवर्नमेंट जी तरफ़ां अचनि था पर हड़प था थी वञनि MPA MNA या उन जा जेके ॿिया नुमाइंदा आहिनि या उन हेठां जेके डॉक्टर आहिनि उहे सभु इहे पैसा इहे दवाऊं खाई था वञनि ग़रीबनि खे नथा मिलनि 1000 रुपयो किरायो आहे 100 असांजी मज़ूरी आहे गाॾो किरायो आहे तारा अस्पताल में पहुचाए चए असां वटि पैसो कोन्हे हले वञ माल वापसि करे अॾे में रखियो आहे असां ग़रीब माण्हू आहियूं असां रोज़ 50 कमाए असांजा 1100 अस्पतालूं जा आहिनि 2 साल मां असां ईअं करे थो दवाउनि जो चार चलाए छा थियो माल हल असां माण्हू भेण गॾा त न भेण पंहिंजो वॻो रहूं था हेॾे असां सां नाक कनि था बाबा जी इंचार्ज जो पटाण यासिर शाह जो भाउ आहे हेॾे उहो नी डॉक्टर मिलनि नथा काई वेन बि नथा डॉक्टर हेॾे पाण चए बसि हल 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 कर थो छा कयूं भाऊ ग़रीब माण्हू करण खां बोड़ो आहे हेॾे असां ज़ुल्म कनि था 2 साल रुलाइनि था इलाही पर्ची गुम थी आहिनि पैसा बि नथा ॾियनि वरी राति जो माल आहे जंहिंसां जवाबदार न आहियूं 8 लख जो माल अचे थो ख़बर न तालको इस्पताल कीअं हलेसि हेॾे हिननि को में कराची को माल आयो 131 कार्टून इहो आचार ते आयो आचार ते इस्पताल बंदि हूंदो आहे शायदि मोकल हूंदी अथनि उहा कॾहिं कॾहिं अचिणो बि हूंदो अथनि असां हुनखे चयो त तव्हांजा दवा आहिनि कराए कयूं 131 कार्टून जीअं असां ज़िम्मेवार न आहियूं तव्हां अंदरि जेकॾहिं रखंदव गुम थी वेंदो त उहो तव्हांजो ज़िम्मेवारी आहे इस्पताल में कहिड़ो कमु हूंदो आहे हुते को पटे वालो न हूंदो आहे कोई चौकीदार न हूंदो आहे इंचार्ज कीअं था कनि कीअं था इहे तालुको अस्पताल आहिनि हिते मध्य जी में न इहे जेको दवाऊं खणी वियो तव्हां किरायो घुरो तव्हां हुननि छा चयो केरु स्टोर कीपर केरु आहे तव्हांखे छा चयो हुन उहो चनार छा आहे हुन ॾे खणी वेंदा आहियूं त उहो चवंदा मुंहिंजो कमु न आहे मुंहिंजी ज़िम्मेवारी न आहे मंताज जो ज़िम्मेवारी आहे वरी मंताज ॾे वेंदा उहो चवंदा मुंहिंजो बि न आहे या ॿिए जो आहे को संभालण वारो कोन इस्पताल तालके मध्य जीअ में पंहिंजी मनमानियूं कयूं वेठा आहिनि बसि असांखे किरायो नथा ॾियनि हुते वञूं था त कलाक असांखे रुलाइनि था पर अफ़सोस सां ही तालके हॉस्पिटल आहे तव्हां ॾिठो हिते कुझु ॾींहं अॻु में हिते डिलीवरी डॉक्टराणी जी बेवसी सबबु ॻोठ नूर शहर जे रवासन नसीमा ख़ातून जेको इस्पताल जे डॉक्टराणी ॿार कढी जंहिं इन पार्क में उन डिलीवरी कयो पर इन महिल ताणी कमिश्नर DC इंक्वायरियूं कयूं पर उनजो बावजूदि सियासी दबाव ऐं सियासी अप्रोच जे करे उहो इंक्वायरियूं दॿिजी वियूं पर उन ख़िलाफ़ु कोई बि कार्रवाई न कयूं